हालांकि करबला जी शहीदन जे तारीख में पढ़ो तो 72 शहीदन में एड़ा जवान आहिन जिन जो नाला अबू बकर उमर ऐं उस्मान ऐं के आम जा फर्जंदन हजरत अली जे पुटन जा नाला अबू बकर बिन अली, उमर बिन अली, उस्मान बिन अली। हजरत इमाम हसन जे पुटन जा नाला अबू बकर बिन हसन, उमर बिन हसन। नाला के जा रकबा जैसा छा हुंदी मोहब्बत हुंदी ता मरवान नालो रखंदो पंहिंजे पुट ते ॻाल्हायो सी के रखंदो मुंहिंजो पुट जाव नालो थी मरवान अंधोई जा मरवान नालो रखियो थी केर पंहिंजे पुट ते यजीद नालो रखंदो नाले में खराबी न है पर जे शख्स ते हो नालो हुयो उन शख्स रसूलुल्लाह जे बच्चन सा महबूब जी औलाद के तकलीफ ॾिनी आहे जी असां के उन शख्स सा नफरत आ ती उन जे नाले सा नफरत जे अबू बकर उमर उस्मान हजरत फातिमा ज़हरा के तकलीफ ॾिनी या हजरत अली के तकलीफ ॾिनी या हजरत अली पंहिंजे पुटन ते अबू बकर नालो छो रखियो, उमर नालो छो रखियो, उस्मान नालो छो रखियो। हिननि साबित थियो त हिननि जी हिक ॿिए सां मोहब्बत आ, हिक ॿिए सां प्यार आ, हिक ॿिए सां उल्फत आ। तूं क़यामत ताईं पिटींदो सटींदो रह मदीने वारे जा सहाबी ऐं मुस्तफा जा अहल बैत कल्ब कॾहा अॼु बि कॾा आहिनि क़यामत ताईं इन्हनि जे अरवाहन जो ताल्लुक आहे जो सुभान अल्लाह। जे आशिक आही त कन खोले बुध शान हबीब जे बचेड़न जो असीं त भला जलसा करे थका हूं तहां लाइ छो परेशान वेठा आहियो। जे आशिक आही त कन खोले बुध शान हबीब जे बचेड़न जो जे आरिफ थियण घुरी त पोइ रख इरफान हबीब जे बचेड़न जो। या पाण गुनाह में गरक न कर असहाब में फर्क न कर छो त हू गॾवा गॾ रहंदा आही फरमान हबीब जे बचेड़न जो। अब जो उस्ताद कामिल हुजे शागिर्द में झलकूं ॾिसण में ईंदियूं आहिनि ईअं न शागिर्द ॾाढो माशाअल्लाह सुभान अल्लाह भलो शागिर्द माना उस्ताद कामिल थस मुरीद में जे पावर आ त समझबो मुर्शिद कामिल आ। ये आहे या नाही ॻाल्हायो ये आहे या नाही। मस्जिद बाबा सुठी ठहियल आ माना कारीगर सुठो आ, कारीगर सुठो आ। सच्ची ॿुधाए जे हुसैन जो उस्ताद मदीने जो मीर हुयो जे जो मुर्शिद रसूलुल्लाह हुजे जे जो उस्ताद हबीब हुजे उन हुसैन में भी पावर होंदा या न होंदा ॻाल्हायो। उन हुसैन में झलकूं हूंदियूं या न हूंदियूं और हुसैन में फैज़ हूंदो या न हूंदो पोइ यज़ीद पलीद बेदीद जे आॾो किथों झुकी सघे। अॼुकल्ह दौर अहिड़ो थी वियो आहे जो माण्हू पैसनि ते पंहिंजे मसलक खे मटीनि पिया माल जे करे। हाणे असीं ॿिए हंधि वियासीं उहे चवनि पिया त साईं अयो पैसनि जे करे सोलरनि जे करे असांजा माइट ॿिए दूसरी कंपनी में हलिया विया क्योंकि सोलर जो पथो मिलियो आहे त पार्टी तब्दील कयो छॾी। पोइ कहिड़ा हुसैनी चइबा हुसैनी त उहे हर जे इमाम हुसैन जबल खां बि वधीक मज़बूत थी बीठो। तव्हां हुसैनी आहियो त मज़बूत थी बीहो। जबल हटे त हटी सघे थो पर सुन्नी पंहिंजे अक़ीदे तां न हटे। बदा माल खे ॾिसी करे भुलिजी पओ, पैसनि खे ॾिसी करे भुलिजी पओ, नौकरनि खे ॾिसी करे भुलिजी पओ या छोकिरनि खे ॾिसी करे भुलिजो न। इमाम खे लालचूं मिलियूं गुरुद्वारो पियो चेचन पिया आराम हाथ आएगा दौलत भी मिलेगी। मां गरीब आसे बाबा तू छो मसलक बचो गरीब आसे मां फकीर पैसा मिलिया बटे ये तो आराम हाथ आएगा
हुसैन के गवर्नर हाउस में जो घुरायो साईं फरमाया चुप इब्न ज़रकार ओ कमीना मैंने भी अगर आज जरा सब्र दिखाया कौसर भी मिलेगा मुझे जन्नत भी मिलेगी मुखे पैसा न खपन माल न खपे गवर्नरी न खपे लालच न दे पैसा न खपन माल न खपे गवर्नरी न खपे लालच न दे मां उन मदीने वारे जो डोटो आया जे मथा अल्लाह वडी मेहरबानी कया अली मुर्तजा जो मुझे अंदर खून मां इन यजीद जी बेअत नथो करे सका सुभान अल्लाह पाए पंहिंजे अहल बेत खे तैयार कयो तैयारी कयो हिन शहर खे असांखे हिन शहर में असांखे रहणो न ॾींदा मां पंहिंजे नाने जे मज़ार ते थो वञा मज़ार ते इमाम आली मकाम अची करे मज़ार ते वञी करे सुन्निल्ला दलील छॾियो त मज़ार ते वञण हराम न आहे मज़ार ते वञण नाजाइज़ न आहे मज़ार ते वञण शिरक न आहे मज़ार ते वञण बिदअत न आहे जे मज़ार ते वञण हराम हुजे हा त इमाम मज़ार ते न वञे हा हिकिड़ो मसालो इहो ॿियो मसालो ही त इमाम सुहिणे नबी जे मज़ार ते वञी उम्मतिन ला सबक छॾियो त मुंहिंजो नानो ज़िंदा हुआ ऐं मुंहिंजे नाने जे फैज़ान सां नाने जा ग़ुलाम बि पंहिंजे मज़ारनि में ज़िंदा आहिनि अब हिकड़े पासे लखे मौलवी बीहन बे पासे इमाम हुसैन तो केॾे वेंदे मुख वतो त बचा ॻाल्हायो छो नथा केड़े पासे तव्हां वेंदो इमाम हुसैन ॾे वेंदो या मौलवी ॾे वेंदो मौलवी जे ही दलील ही दलील ही दलील ही दलील ही दलील ऐं बे पासे इमाम हुसैन जो फेल हुजे मां चा तो लखे छा किरोड़े मौलवी हिकड़े पासे बीहन मदीने वारे जे डोटे जे कदमन जे खाक जे बराबर न आहिनि असांखे तुंहिंजे दलीलनि जी तुंहिंजे कलाम जी तुंहिंजे गुफ्तगू जी ज़रूरत न आहे इमाम मज़ार ते वञी असां लाइ दलील छॾियो आहे त मज़ारनि वारा ज़िंदा आहिनि पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत रख ईमान खे मज़बूत रख अचे मज़ार ते छा थो चए तो दुआउन जी ज़रूरत आना ना करबल खे वसाइण कम मुंहिंजो तारीख़ में नबी से मज़ार खे चंबियो दुआउन जी ज़रूरत आना ना वसाइण कम जो सिर नेज़े ते धड़ करबल में क़ुरान ॿुधाइण कम जो अॼु बस मेहरबानी कयो इजाज़त ॾियो रसूलुल्लाह जे मज़ार ते आयो वरी पंहिंजे मां जीजल जे मज़ार ते आयो उता खां इजाज़त वठी करे अहल बेतन खे तैयार पियो करे हज़रत मोहम्मद बिन हनफिया संदस भावा ओ चेतो अदा तहां बहराड़ीअ में हलिया वञो बयाबाननि में हलिया वञो रेगिस्तान में हलिया वञो उते अल्लाह जी इबादत कयो साईं फरमाइता ईअं नथो थी सघे मां के आम माण्हू जो फर्ज़ंद न आहियां मां उन अली जो फर्ज़ंद आहियां कि लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया वो तो रास्ता छोड़ देता था वरी बे उर्दू वाले ॾाढी प्यारी ॻाल्हि कई तो आता था जब अली वली कार में सुभान अल्लाह आता था जब अली वली कार में दुश्मन को जाग जा दुश्मन को भेजता था वो चुन चुन के नार में मरहब के सर को फाड़ा खैबर को यूं उखाड़ा अल्लाह ने रख दी
खत दुल सवार में पान मक्के शरीफ में आया है। सुभान मक्के शरीफ के अंदर आया बेटा फरमाए तो कूफिन कागज लिखियो विजी विच अल्लाह फरमाए तो कूफिन कागज लिखियो विजी विच अल्लाह असी का बेअत जा तू असा जो शाह है कर दिया तख्त ताबेअत जे पर मक्के शरीफ का तैयारी फरमाइन था हजरत इब्ने अब्बास पूछे सही ने अवान न वन्यो कूफे वाला बेवफा है आवाजे मार साहब वफा कान कई हुइयो आवाजे भाषा वफा कान कई हुइयो अवान न वन्यो सही फरमाइन था भला छा कया और खुदा जा वास्ता नहीं मोकलिया है केडे वन्या सही पंजो को कासिद मोकलियो पंजो को मानू मोकलियो हजरत इमाम मुस्लिम के सदस मिन बच्चन के मोकलियो इमाम मुस्लिम जरा कूफे के शहर में पोतुआ कई हजार मरन बेयत किया नबी हुसैन सा जो इमाम असी उन जा गुलाम आयो इमाम मुस्लिम काजी मोहब्बत के दिसी करे हजरत इमाम हुसैन ने खत लिखियो ए खत रवान हुआ हजरत इमाम मुस्लिम जी पाक जिस्म मुबारक की तकलीफ आईया जो कई कूफे वाला बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह तर्जुमानी पियो करे फिर आपसी भीड़ ठरन खीर न चखियो दुनिया कारण दीन विन्याए विलातिया को पिसन जे करे को धमकी जे करे को टिगर जे करे हटी बिवा हजरत इमाम मुस्लिम अजे बिनी मस्जिद के काजी शुरे जे घर में चले करे पार कूफे जे घटन में हलन रात जो टाइम एक औरत पंजे दरवाजे ते पंजे पुत्र के इंतजार में बैठिया के तो माई अजे सजूरी हलियो आया उन्हें लगिया अजे पानी प्यार तक क़यामत जे दिहाड़े नाने मोहम्मद खा को सर प्यारी तो मां अज का पानी जी मेहरबानी कर वा औरत थी से मुझे घर में अचो अवा मुते मेहरबानी कयो हजरत इमाम मुस्लिम जे घर में आया है हानी बिन उरवा जो वाक़ियो विच ते गुजरी वियो हजरत इमाम मुस्लिम और औरत जे घर में आया और औरत जो पुत्र मुखबरी करे हजरत इमाम मुस्लिम जे चौधारी मुहासरो तो कराए इमाम मुस्लिम सा बिड़ंदे एक जालिम हजरत इमाम मुस्लिम जे चप्पल के तीर हयुआ सजे चप रक्त सा भरजी विया इमाम मुस्लिम जो पानी जेवे जो वने त पानी भरत बंजी चुकोवा अजे पान के था चवन त हिते नसीब कोने लगे तो जन्नत में नाने मोहम्मद खा पिण नसीब सुभान अल्लाह इमाम मुस्लिम के शहीद कयो वियो संदस बच्चा जे के काजी शुरे जे घर में हा उन सा काजी सा प्यार पियो करे मोहब्बत वारो बर्ताव पियो करे हो चल पिया काजी अगे त इतरो प्यार न कंदो हुई अगे त इतरी मोहब्बत न दींदो हुई अगे त इतरी शफकत कोन कंदो है अज छा गाला जो इतरो तो जो प्यार वधी वियो जे तो पाता जो बाबू दुनिया खा छडे वियो दुनिया ना लडे वो भाई बच्चा पंजे बाबे जे फिराक में रोन पर मैं तो घबरायो न वो दो थमज मदीने काफिलो वी दो तैयारी कयो वनी पंजे नाने मोहम्मद के अर्ज कजो ए बई शहजादा हल्यार और जो पुत्र शहजादन के बची वियो हलंदे थक जी गया रात जो टाइम एक बन जे हेठा आराम फरमा थिया है सुबह जे टाइम ते कमानी आया जैसे त सुभान अल्लाह माशाअल्लाह नूरानियत लगी पईया जैसे त रोशनी लगी पईया छाजी रोशनिया सिज जी ना है चंद्र जी ना है बिजली जी ना है तारन जी ना है बत्ती जी ना है ये मोहम्मद मुस्तफा जे बाग जे गुलन जी रोशनी आहे ये शान है उनके गुलामों की सरकार का आलम क्या होगा चो सही चो जमणी थकल टेकड़ी करायो तो कुछ
मानो बच्चे भी सही नहीं तो वो दुआ था करूं बस ता भी ये चोर पे दस्तगीर दुआ करी ये शान है उन के गुलामों की सरकार का आलम क्या होगा जब हुस्न था उनका जलवनुमा अनवार का आलम क्या होगा जब हुस्न था उनका जलवनुमा अनवार का आलम क्या होगा हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा रसूलुल्लाह जी बच्चन जी पेशान मां रोशनी पई अचे खुशी थी अबा केरा वो परेशान है जवाब न था ज मता का यजीदियानी हुजे मता का दुश्मन हुजे पुछी थी त बच्चो घबरायो न बुधायो त केरायो वो बोले हम हैं टुकड़े हजरत मुस्लिम के सीने के सुभान वो बोले हम हैं टुकड़े हजरत मुस्लिम के सीने के यतीमों पे कसो तंगा मुसाफिर है मदीने के मदीने जा मुसाफिर आहियूं रसूलुल्लाह जा बच्चा आहियूं सही मुझी मालिकियानी अहल बैत जी आशिका तैयारी कयो हलो असा जी घर में अमा जी खिदमत कया वा पेरन मां कंडा पे थी कढे धक लगा हन उन फटन के साफ पई करे मन के धोए थी यदि मुझी किस्मत भली थी भैया जो रसूलुल्लाह जा बच्चा मुझे घर में आया भाई बच्चा समझन था ये वाकई आशिकन जो घर रात जो टाइम और जो मुर्स घर में आयो तिखो पियो अचे माई पुछे थी छा हाल घोड़ो काॾे कई ये तो सॼो ॾींहुं हलियो आहियां घोड़ो जोड़ायो थम थकिजी पियो उते ही छॾे आयो आहियां पुछे थी छाला डोड़ियो आई ये तो सॼो ॾींहुं मुस्लिम जे बच्चन खे ॻोल्हियो अथव लथाई कोन्हे के थकिजी पियो आहियां मानी खणी ये थी तो शर्म न थो अचे जो रसूलुल्लाह जे बच्चन खे थो थी तू चुप कर तो तू चुप कर तोखे केड़ी खबर त छा इनाम छा इन जे मथा इनाम रखया विया हन मूंखे जल्दी जल्दी हे बचड़ा गोरण रात जो टाइम वो मानी खाई सुतो हेडे एक भाबे भाके उथारियो अदा उथी तैयारी कर हाने असां जो दुनिया ता हलण वारो टाइम अची वियो पुछे थो सभा छा जे करे तैयारी कया ये तो या ख्वाब में नाने मोहम्मद ऐ बाबा मुस्लिम के ॾिठो थम जन्नत में बीठा एक बे खे कचहरी पिया ॿुधाइन नाने पुछो तो मुस्लिम तू त आयो आहीं पर पंहिंजे ॿिन्ही बच्चन खे कोन वठी आयो आहीं वो नज़र बाबा अर्ज़ कयो त ओ नाना मां बची वियो आहियां अन करीब मुंहिंजा बच्चा बि अचण वारा मुझा बच्चा बचन वाला है भई भाई एक बे के चिमड़ी रोई उन जालिम आवाज बुधी वतुवा उन बिनी भाई के तकलीफ पियो दे वेण जे लाव थिवा पूछन था क्यों फातिमा ज़हरा को रुलाता है कफन में क्यों फातिमा ज़हरा को रुलाता है कफन में अरे दो फूल तो रहने दे मोहम्मद के चमन में असी बगुल ताई रसूलुल्लाह जा साखे त छदा हुन बिनी बच्चन खे वठी करे नहर जे किनारे ते जेथो पहिरियां ॿुधायो त कंहिंखे कोहा वॾे चयो मूंखे मां नढे के ॾिसी न सघंदुसि नढे चयो मूंखे मां वॾे खे ॾिसी न सघंदुसि जेथो जल्दी जल्दी फैसलो कयो हू ॿई था चवण फोड़ा ये तुझो ज़िंदा तुझी ख्वाहिशा असीं ॿई सजदे में था वञूं सजदे में वञण असांजो कमु तलवार हलाइण तव्हांजो कमु जेथो तव्हांखे बि सजदे जी ख़बर छा तव्हांखे कहिड़ी ख़बर सजदे जी पुछनि था बोले के ये शेवा है
मशहूर हमारा, सर देना इबादत में है दस्तूर हमारा। बिनी बच्चन खे शहीद कयो आहे, रसूलुल्लाह जे बच्चन खे तकलीफ पहुंचाई आहे। सच्ची ॿुधाए जो मुसलमानो, जे नबी उम्मत जे मथा हिकिड़े कंडे खे बर्दाश्त करण लाइ तैयार न आहे, ओ पंहिंजे महबूब पंहिंजे बच्चन जी तकलीफ खे बर्दाश्त कंदो। जॾहिं जंगे बदर लगी, हजरत अब्बास नबी से जो चाचो कैद थी आए, रात जो टाइम हो, मस्जिद नबवी में ॿधी छॾियो होसि, मुसलमान कोन थियो हो। सुबह जो साईं आया, पर फरमाया चाचा वञ बस आज़ाद, तोखे सॼी रात तकलीफ़ हुई, तो किंजो पे मूं सॼी रात निंड न कई, सॼी रात मूं निंड न कई आहे, मुंहिंजो चाचो वही मूंखां बर्दाश्त नथो। जेको चाचे जी तकलीफ़ बर्दाश्त न करे, वो पंहिंजे बच्चन जी तकलीफ़ किथो बर्दाश्त करे। उम्मतीअ खे कंदो लगे त रसूलुल्लाह जी ज़ात परेशान, एड़ो केर मेहरबान उन जे बच्चन खे तकलीफ़ अचे। असां तू ॿ टे मिंट ॿुधी या चवंदासीं यार वाकई ज़ुल्म थी वियो, पर हक़ीक़त खे कॾहिं पंहिंजे मुंहं सां वेही सोच त इमाम जे साथियुनि इहा क़ुर्बानी छाला ॾिनी, बिनी बच्चन खे शहीद थो करे। और इमाम हुसैन निकरी चुका है, बेटा फरमाए तो करबला जे पिण में खीमा खोड़ियाऊं, फरमाए तो करबला जे पिण में खीमा खोड़ियाऊं, झेड़ो यजीद न सामूं जुबी जोड़ियाऊं, मुंह न मोड़ियाऊं पसीता तरार जो। करबला जे मैदान में इमाम आली मकाम आया है, पंहिंजे साथ खे वठी करे, पंहिंजे बच्चन खे वठी करे, सुभान सती अखा अठी सती अठी नाई पानी बंदा, कूफी करबला में पानी न प्यारी, फरमाए तो कूफी करबला में पानी न प्यारी, उते अली शाह के शहजादा सारी निकरियो निहारीन त मोट मोहम्मद कारणी। ॾहीं जी रात रहमत जी बरसात, इमाम जी वेठी ज़ात, हज़रत इमाम हुसैन पंहिंजे गोॾनि ते टेक ॾियो लेटिया हीअं सीअं कयो वेठा है। बीवी ज़ैनब मथां आई याद हुसैन छा हाल आहे, ये तो ज़ैनब सुठो हाल आहे, हे नानी मोहम्मद जी ज़ियारत थी आहे। साईं फरमाइनि पिया हुसैन सुबुह तुंहिंजो इम्तिहान आहे, पास थी अचिजां, रोज़े सां हूंदे तुंहिंजे रोज़े जे इफ्तारीअ जो इंतज़ाम असां जन्नत में करे छॾियो आहे। ॾहीं जे ॾींहुं यज़ीद चयो या त विढ़ो या बेत कयो, पाण में बेत थी नथी सघे, कतई नथी थी सघे। यज़ीद सां इमाम ख़िताब कयो, पंहिंजी फ़ज़ीलतुनि खे बयान कयो, मां उहो हुसैन आहियां जेको रसूलुल्लाह जे कुल्हनि ते चढ़ियो। केड़ो हुसैन ॿुधायां मैं, चओ त ॿुधायां न त पोइ बस। केड़ो हुसैन जो दहकती आग के शोलों पे सोया वो हुसैन, जो दहकती आग के शोलों पे सोया वो हुसैन, जिसने अपने खून से आलम को धोया वो हुसैन। जाग जा जो जवां बेटे की मैयत पर न रोया वो हुसैन, जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन।
हुसैन आया जेको अली जो फर्जंदा ओ हुसैन आया ओ यजीदियो अमा पाण असांखे ख़त लिखिया हाणे फिरी विया आहियो तव्हांखे शर्म अचणु खपे अॼु बि मुंहिंजे दरबार में अचो त मां सभिनी ग़लतियुनि खे बख़्शे करे नाने मोहम्मद खां कोसर प्यारी दो मां हुर हली आयो माझी मर्दानू आया आशिक आग जो जिया पतंग परवानू चल राजी थे रसूल रब जो नबी तो नानू ही सिर सामानू माता खोट मथाऊं घोरियो कदमन ते हथ थो रखे कबिला मुखे इजाजत ॾियो मां वञा करबला जे मैदान में आवाज़ पाणा साहिब फरमाईंदा हुर्र तूं असांजो मेहमान आई तुंहिंजी ख़िदमत कयूं एतिरो तो हुसैन सखिया जो मदीने शरीफ जे शहर में शाम जे टेम ते हज़रत हुसैन पंहिंजे घर में मानी पचराईंदो हो ओ मानी कुल्हे ते खणी मदीने जे यतीमन ऐं ग़रीबन जे घर में ॾींदो हो उलमा फरमाईंदा संदर कुल्हनि ते उन गरम मानीअ जे करे चुटा पइजी विया अॼु उन हुसैन जे घर में पाणी आहे हुसैन जे घर में खाधे वारी शइ आहे अदा तूं असांजो मेहमान आई तुझी खिदमत कयूं हां सही खिदमत खे छॾियो इजाज़त दे त वञी इन यजीदन खे जहन्नम वासिल करे अचा जी तोखे इजाज़त हज़रत हुर मैदान ते आयो शहीद थियो हज़रत वहब बिन अब्दुल्ला कल्बी 15 ॾींहं शादीअ खे गुज़रिया मां जे पी ओ वहब अॼु मदीने वारे जे बच्चे ते इम्तिहान अॼु तुंहिंजी शादीअ खे 15 ॾींहं तयारी कर वञ मुंहिंजे मुस्तफ़ा जे बच्चे जे पारा कुर्बानी दे न त मां तोखे पंहिंजी थञ कान बख़्शींदी माए हक़ कोन बख़्शींदी माए जी मुंहिंजी अम्मा जे तुंहिंजो हुकुम हूंदो तीअं मां करण लाइ तयारु आहियां पंहिंजे जवान ज़ाल वटि आयो ओ मुंहिंजी ज़ाल मूंखे पंहिंजो हक़ माफ़ कजां मतां मूंखां क़यामत में वठ कराई जेती अहिड़ी ॻाल्हि न आहे मुंहिंजा मुड़ुस तोखे इजाज़त अॼु वञ त क़यामत जे ॾिहाड़े मां ऐं तुझी मां फातिमत ज़हरा जे साम्हूं निर्वार थी बीहंदियूंसी त फातिमा असां पंहिंजी ज़िंदगी तो महबूब जे बच्चे जी बच्चीअ जे पुट जे लाइ वक़फ़ करे छॾी हुई सुभान अल्लाह उन वहब बिन अब्दुल्ला कल्बी के मां वठी आई हुसैन मुंहिंजो पुटा ताज़ी शादी थियल अथसि ताज़ी शादी थियल अथसि नौजवान ये ज़ाल अथसि हिन खे मैदान ते ला अमा तोखे ॿियो सहारो कोन्हे को मुड़ुस ॿियो मुड़ुस कोन अथई पुट कोन अथई केरु तुंहिंजी मदद करण वारो जेती सभिनी खे छॾे ॾे हिकिड़ो सिर हबीब खे ईंदे लज मरा जे हुजन सिर घणा तवारे वारिया इजाज़त दे वहब बिन अब्दुल्ला कल्बी शहीद थियो बीवी ज़ैनब पंहिंजे ॿिन्ही पुटनि खे वठी आई हिकिड़े जो नालो मुहम्मद ॿिए जो नालो अवन नंढड़ा 6-7 सालनि जा आहिनि चए थी त हुसैन हिननि खे बि करबला जे मैदान में ला मता क़यामत जे ॾिहाड़े मां फातिमत ज़हरा मयार ॾे ज़ैनब तुंहिंजे अछी नारीअ वारो भाउ करबला जे मैदान में लड़ियो पिए तूं पंहिंजे बच्चनि खे अंदरि विहारियो वेठी हुई अदी हिननि जी उम्र त ॾिस 7-8 साल कहिड़ी उम्र आहे छा विढ़ंदा मैदान मूंखे इजाज़त ॾे त करबला जे मैदान में लाहिया करबला जे मैदान में ॿई जवान आया अली जी औलाद जे मैदान ते लथी उन ॿिन्ही बच्चनि खे शहीद कयो वियो सुभान हज़रत अब्बास अलमबरदार जॾहिं खीमन में आयो हज़रत कासिम शहीद थियो खीमे में जो अचे ॾिसे त हज़रत बीबी सुकीना भई जे चाचा ईअं लॻी पाणी त खणी हज़रत अब्बास जी अखियुनि में घोड़ा अची विया रोई पंहिंजे सवारी ते सवार थी फरात नदी ते आयो इमाम मज़लूम